नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मिठी में खबर ॾींदा हलूं त पाक आर्मी ज़िले इंतज़ामिया ٿرپارڪر ऐं सिंध साइकिलिंग एसोसिएशन ऐं सिंध एंगरो माइनिंग क़म्पनी जे गॾियल सहकार सां मिठी में मुनक़द थींदड़ 3 ॾींहनि वारी साइकिलिंग रेस पुॼाणी ते पहुती है। पुॼाणी वारी तक़रीब मिठी जे थर स्पोर्ट्स ग्राउंड में मुनक़द कई वई है, जंहिंमें पाकिस्तान आर्मी हैदराबाद जे जनरल ऑफिसर कमांडिंग 8 डिवीज़न मेजर जनरल मोहम्मद काशिफ आज़ाद, ब्रिगेडियर सलेमान नज़ीर, ब्रिगेडियर खालिक, डिप्टी कमिश्नर ٿرپارڪر मोहम्मद नवाज साहू, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 सैयद कबीर शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 राजेश कुमार ऐं लाॻापियल खाते जे ऑफिसरनि, पाक आर्मी जे जवाननि ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। पुॼाणी वारी तक़रीब में क़ौमी तरानो, थर जी सकाफ़त डांस, उठनि जी डांस, स्काउट्स मार्च पास, साइकिलिस्ट जी एंट्री, शागिर्दाणी जी टेबलोज़, मुजाहिद फोर्स ऐं ॿिया मुख़्तलिफ़ प्रोग्राम पिणु पेश करे ॾिसंदड़नि जी दिलचस्पी वधाए छॾी है। इन मौक़े ते पाकिस्तान आर्मी हैदराबाद जे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल मोहम्मद काशिफ आज़ाद पंहिंजे खिताब में चयो त मूंखे अॼु हिते अची ॾाढी ख़ुशी थी है ऐं असां सभु हिते गॾु थिया आहियूं साइकिलिस्ट खे ख़राज तहसीन पेश करण लाइ। हिन चयो त मुस्तक़बिल में हिन क़िस्म जी रांदियुनि जा प्रोग्राम मुनक़द कराए वञनि। हिन चयो त थर जा माण्हू इंतहाई मोहबत ऐं प्यार ॾींदड़ आहिनि। थर जी अवाम जहिड़ी तरह रांदि जी फुर्ग थर जी तरक़ी ऐं अॻिते वधण जो जज़्बो पेश कयो है, इहा क़ाबिले तारीफ़ जी ॻाल्हि आहे, छाकाणि त थर जे माण्हुनि में इंतहाई घणियूं सलाहियतूं मौजूद आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।